अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूल। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है त क़यामत वारे ॾींहुं अमोक इंसान के उन्हीं जो ईमान कंहिं क़िस्म जो कीअं पण नफ़ो अने फ़ाइदो की न ॾींदो, इन ताल्लुक़ से सवाल सुनो था। खुश आमदेद। जी हाँ, जो सवाल। अस्सलाम वालेकुम शेख, उम्मीद है खैरियत से हुंदा। अल्हम्दुलिल्लाह। शेख, मुझो इन हदीस से ताल्लुक़ से सवाल है कि इन हदीस में जो पढ़ियो अल सिलसिला सहीह हदीस नंबर 2601 कि जिन में अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जॾहिं टे निशानियूं ज़ाहिर थी वञूं त कोई के उनजो ईमान की नफ़ो न ॾींदो, ईमान या ईमान गिनी अचीनो की नफ़ो न ॾींदो उन टाइम ते। माशाअल्लाह, तमामु बहितरीन सवाल है। क़यामत वारे ॾींहुं क़यामत मथे ईमान अरकान ईमान जो हिकिड़ो रुकन आहे, अने जेको क़यामत मथे ईमान नथो रखे उन लाइ करे कंहिं क़िस्म जो कीअं फ़ाइदो नफ़ो न आहे। क़यामत वारे ॾींहुं जॾहिं क़यामत जूं निशानियूं ज़ाहिर थी वञियूं तॾहिं केरु गुनहगार गुनाह तां हथ खड़ी तौबा कंदो, उनजी तौबा कम कीअं पण की न ॾींदी। अने क़यामत ॾिसी करे अमोक इंसान नेकी वधारे कंदा, उन्हीं जी नेकी पण कम कीअं की न ॾींदी। इहा नेकी लिखा बीज की न। अने जेकॾहिं केरु अहिड़ो इंसान आहे जंहिं ईमान न ई आंदो, उहो ईमान गिनी अचींदो क़यामत जी निशानी ॾिसी करे, त उनजो ईमान उनखे क़यामत वारे ॾींहुं कंहिं क़िस्म जो कीअं फ़ाइदो कीन ॾींदो, उनजो ईमान लिखा बुझ की न। सॼी हदीस जो अने सुवाल जो ख़ुलासो ई आहे। ई सेम ख़ुलासो क़ुरान मजीद जी हिकिड़ी आयत जे अंदरि पण मौजूद आहे। आयत आहे सूरह अनाम जी आयत नंबर 158। पहिरीं पाण तिलावत सुणी गिनो था, पोइ इंशाअल्लाह इन आयत जो तबसरो पण कंदासूं। 158 नंबर जी आयत है। कारी साहब तिलावत أو يأتي ربك أو يأتي بعض آيات ربك يوم يأتي بعض آيات ربك لا ينفع نفسا إيمانها لم تكن آمنت من قبل أو كسبت في إيمانها خيرا قل انتظروا إنا منتظرون। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जो फरमान पासो हिन आयत जे अंदरि साफ़ लिखियल आहे। पोइ पंहिंजे मन में सौ हिकिड़ा सवाल अचे पिया, इहे इंटरनेट में ई वेठा आहियूं, न निवरा ने फालतू ने सवाल जाम ज़हन में अचे पिया। आयत जो साफ़ अने वाज़े मतिलब ई आहे, यौम याती बाज़ु आयात रब्बिक, जिन ॾींहुं आंजे रब जूं अमोक निशानियूं अची वेंदियूं, ला यनफउ नफ्सन ईमानुहा लम तकुन आमनत मिन क़ब्लो, कंहिं क़िस्म जो कीअं पण कंहिं इंसान खे नफ़ो न ॾींदो उनजो ईमान, जंहिं ईमान पहिरीं न ॻीड़ो या ईमान जे अंदरि कोई नेक अमल ख़ैर न आहे कंहिं, हा उहो ख़ैर करे थो, इनखे कीअं पण फ़ाइदो की न ॾींदो। साफ़ अने वाज़े मतिलब आहे। सॼी हदीस जो ख़ुलासो इहो आहे त ऐं अमाल करे गिनो, इंतज़ारु न कयो, देरि न कयो। बारिदु बिल अमाल सितन, 6 मौक़नि जे अचण खां पहिरीं ऐं अमाल करण में जल्दी कयो। उन मां सूरज जो सिज जो मग़रिब तरफ़ थी तुलू थियणु, दज्जाल तंहिंजो ख़ुरूज, दाबतुल अर्ज़ हिकिड़ो जानवर आहे उनजो निकिरणु, अने आग जो निकिरणु वग़ैरह वग़ैरह अमोक हदीस में अलॻि अलॻि ज़िक्र अने तज़किरा आहिनि। क़यामत जो जॾहिं निशानी शुरू थींदियूं, अलॻि अलॻि निशानियूं आहिनि, उन मां जॾहिं सिज मग़रिब वाए भरा थी उगंदो, यानी जिॾा हमेशा उल्हे तो उहा उगंदो, त क़यामत जी निशानी शुरू थी वेंदी। तंहिं पहिला पण घणियूं ॿधियूं निशानियूं आहिनि, पर उन वक़्तु कंहिं क़िस्म जी कोई नेकी का ईमान कम किन ॾींदो। अहिड़े वक़्त जे अचण खां पहिरीं नेकियूं अने अमाल करे गिनो। साफ़ अने वाज़े पैगाम आहे, जाई नेकी कयो, मौत जी तयारी कयो। बेशक इंसान जॾहिं कंहिं क़िस्म जो कोई
माहौल ॾिसे थो, इन माहौल जे मुताबिक़ उहो अमल करे थो। क़यामत जॾहिं क़ाइमु थींदी, उन्हनि जूं निशानियूं ज़ाहिर थींदियूं त तमामु इंसान नेकीअ जी कोशिशि कंदा। अने जंहिं वटि ईमान न आहे उहे ईमान गिनी अचींदा, गुनहगार तौबा कंदा, माण्हूअ में नरमी पैदा थींदी, नेकी पैदा थींदी। पर उन वक़्त जो ई ईमान, इहा नेकी, इहा तौबा, इहा भलाई, इहा ख़ैर खाई कंहिं क़िस्म जो कीअं पण फ़ाइदो किन ॾींदी? कॾहिं? जॾहिं क़यामत क़ाइमु थींदी। हाणे जेको हदीस पेश कयां, इन हदीस जो ख़ुलासो ई रहियो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।